जो प्यारो जिजुआ शान जिनालो आगे अल्लाह जो प्यारो जिजुआ शान जिनालो एड़ो मुरसली असांखे मिलियो मिठो प्यारो सोनो लालो आका जो ये खाकी बनाएंगे क्या खाक के मोहम्मद हमारे बड़ी शान वाले मुझे नबी आयो आयो सोनो नबी आयो आयो। कराची असां अॼु उन हस्ती जे मिलाद मल्हाए रहिया आहियूं जेको पूरी काइनात जो नबी आहे ऐं काइनात में जेका बि मख़लूक़ आहे पखी पखण जीत जहिड़ा जानवर इंसान ऐं काइनात जे ज़रिए ज़रे ज़रे जो वारिस ऐं रहमत अल आलमीन असांजो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अगरि इंसान दुनिया ऐं आख़िरत जी भलाई चाहे थो त प्यारे नबी ते दरूद पाक कसीरत सां पढ़े। ख्वाजा मोहम्मद यूसुफ नक्शबंदी मजददी मेहरवी तफ़सील मूजिब कराची जे सचल ॻोठ जे शहीद बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में 5 सालानो ख्वाजा ख्वाज खान मासूमीन जमायत जे तरफ़ां महफ़िल मिलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जशन गौस आज़म रहमतुल्लाह जे प्रोग्राम मुनक़द कयो वियो जंहिंमें नातख़्वान ऐं आलमन ऐं इलाइक़े जे माण्हुनि मर्दनि तोड़े नंढड़नि ॿारनि बि वॾी तादाद में शिरकत कई। मोहम्मद यूसुफ नक्शबंदी ख़िताब कंदे चयो त अल्लाह करीम क़ुरान मजीद में फरमायो आहे त मूंखे यादि कर मां तोखे यादि कंदुसि। अल्लाह साईं 70 माइरनि खां बि वधीक प्यार करे थो। इंसान ज़ात सां अल्लाह साईं कंहिंजी बि इबादत खे रद्द नथो करे। जेको 5 वक़्त निमाज़ पढ़े थो नबी साईं ते दरूद पाक पढ़े थो ऐं इंसान ज़ात सां प्यार करे थो त अल्लाह उनखे हर ऐब खां बुराई खां पुछड़ाई खां बचाए थो। शैतान जे शर खां हसद जे हसद खां ज़ुल्म जे ज़ालिम खां ऐं उन शख़्स जे रज़क़ ऐं रोज़ी कशादे करे थो। अल्लाह उन शख़्स जे लाइ ॿिनि जी दिलनि में मोहबत पैदा करे थो। इन जी दुनिया ऐं आख़िरत संवारे थो। अल्लाह करीम माउ पीउ जे नाफ़रमानी खे कॾहिं बि माफ़ नथो करे सघे। माउ पीउ जो नाफ़रमान केतिरो बि इबादत गुज़ार हुजे रोज़ा रखे नफ़ली इबादतूं करे निमाज़ूं पढ़े ज़कात बि ॾींदो रहे फितरा बि ॾींदो रहे पर उन जी जाइ जनम जे तरे में आहे। छो जो उन शख़्स पंहिंजी अमड़ अबे खे राज़ी न कयो उन जे दिलि ॾुखाई आहे। जेसिताईं माउ पीउ खे राज़ी न कंदो तेसिताईं अल्लाह बि राज़ी न थींदो। हिन शख़्स सां असांजे नबी जो केतिरियूं ई हदीसूं माउ पीउ जे एतिराम अदब जे लाइ आहिनि। बार बार नसीहतूं कयूं वियूं आहिनि त अबे अम्मा जो क़दुरु कयो एतिराम कयो। मौक़े ते इलाइक़े जे मोज़िज़ीन ऐं मौला बख़्श चंद ज़ाकिर कांदड़ो सूफ़ी मोहम्मद राशिद नक्शबंदी मुनीर अहमद ॾेपर एजाज़ खटियाण ज़ुल्फ़कार कांदड़ो आज़िम कांदड़ो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु बाग़ी सागर पवार सोच टीवी कराची। मिठो प्यारो 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 सोनो लालो आका जो मिठो प्यारो सोनो लालो वतनिया जो आगे अल्लाह जो प्यारो जिजुआ शान जिनालो आगे अल्लाह जो प्यारो जिजुआ शान जिनालो आगे अल्लाह जो प्यारो जिजुआ शान जिनालो एड़ो मुरसली असांखे मिलियो मिठो प्यारो सोनो लालो। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.